जय झूलेलाल। नमस्ते। MDS यूनिवर्सिटी एकोटा यूनिवर्सिटी में हिकु बुक रखियल आहे। हिन में ममता जो मौत हिकु कहाणी जो मजमूओ आहे जंहिंजा लेखक आहिनि लक्ष्मण बंबाणी साहब ऐं उन्हनि खे देवनागरी में उल्थो कयो आहे कमला गोकलाणी ऐं जंहिंखे छपायो आहे सुहिणी पब्लिकेशन जयपुर। इन में 10 कहाणियूं आहिनि रखियल आहिनि। इन जी पहिरीं कहाणी आहे वक़्तु ऐं वक़्तु। हीअ कहाणीअ जा 2 किरदार आहिनि वॾा वॾा। मिस्टर वासवाणी आहे, माताजी आहे ऐं चोपड़ा साहिब आहे। हीअ कहाणी सॼी मिस्टर वासवाणी जे चौगिर्द हली रही आहे। हिन कहाणी में ॿुधायो वियो आहे त सभु वक़्त जी बलिहारी आहे। वक़्तु ऐं उहिदे खे सभु सलाम आहे। इंसान जो को वजूद कोन्हे, दुनिया स्वार्थ जे पुठियां हले थी। मिस्टर वासवाणी जो वक़्तु हलियो त सभु मिलियसि। इन कहाणी में इहा बि शिक्षा थी मिले त वक़्तु केतिरो बि सुठो हुजे त बि इंसान खे पंहिंजी इंसानियत न विञाइणु घुरिजे। वॾा बुज़ुर्ग चवंदा आहिनि वक़्त खे सलाम आहे। त अचो पढ़ूं था वक़्तु ऐं वक़्तु। दुकानदार हुन खे ॾिसी परियां ई खीकारियो ऐं मुश्की संदसि आज्ञा कई। कंध खे मामूली लोॾो ॾेई हुन दुकानदार जो अभिवादन क़बूल कयो ऐं कुटुंब समेत दुकान जे अंदरि गिड़ियो। अचो साईं अचो, मुंहिंजा वॾा भागा आहिनि जो अॼु तव्हां हिन नाचीज़ जे दुकान ते पेर भरियो आहे। दुकानदार कमान वांगुरु ज़रे घटि झुकंदे चापलूसी कई। हुन जे चपनि ते हल्की मुश्क नमोदार थी। साला अॼु झुक पेरनि ते अची किर। मतिलबु अथई तॾहिं थो झुकी सलाम करे, न त जौहरी बाज़ार जहिड़े इलाइक़े जो दुकानदार अहिड़े जहिड़े कंहिं ग्राहक खे खंगे बि कोन। मन में सोचे थो कि जौहरी बाज़ार जे हेॾे वॾी जेको बाज़ार जा मालिक जेके बाज़ार आहे उन जा दुकानदार कंहिं माण्हूअ खे या कंहिं ग्राहक खे तवजो ॾियनि बि कोन। उन्हनि जी हींअर गर्ज आहे, इन करे हू मुंहिंजे अॻियां झुकी रहियो आहे। हू मन में सोचे रहियो आहे, अरे छोरा जल्दी हितां फ्रिज मां 4 लिम्का खणी अचु। दुकानदार रड़ कई त पोइ तुर्त माखीअ ॿुॾल आवाज़ में हथ जोड़े चवणु लॻो, साईं अहिड़ी उस ऐं तपियत में तव्हां पाण छो तकलीफ़ कई? फ़ोन ते हुकुम कयो हा त जेका शइ शिकिल तव्हांखे खपे हा तव्हांखे घर वेठे पहुचाए छॾियूं हा। लिम्का जूं चुस्कियूं भरींदे हुन दुकान में चौधारी नज़र फेराई त पोइ ॿाहिरि बीठल सरकारी जीप ॾांहुं निहारींदे चयो, बसि चोपड़ा साहब हितां लंघियुसि पिए त सोचियुमि त तव्हांजो दर्शन कंदो वञा। 2-4 शयूं बि खपंदियूं हुयूं ऐं हा हिकु लिम्का ड्राइवर खे मोकिलियो। ही दुकानदार जो मालिक चोपड़ा हो, जंहिंजे दुकान ते ही कस्टम ऑफिसर आहे जेको अचेसि थो। उन जे ऑफिसर जे लिहाज़ खां जंहिं डिपार्टमेंट में आहे उन जे करे ई उनखे एतिरी तवजो मिली पई। ऐं थोरी देरि बैदि पंहिंजे 2 ॿारनि ऐं ज़ाल समेत जॾहिं हू जीप में अची वेठो त दुकान जो नौकर 2 वॾा पैकेट जीप में रखी आयो हो। साईं तव्हां त को सामान वरितो ई कोन, इन्हनि 2-4 शयुनि लाइ अजाई तकलीफ़ कयव। चोपड़ा चएसि थो, चापलूसी जे चकर में ई चएसि थो, चोपड़ा साहब तव्हां बिल घर ॾियारे मोकिलिजो। हुन चयो ऐं झटके सां जीप अॻियां वधी। बिल घर ॾियारे मोकिलिजो इहो चई करे उहो निकिरी थो वञे। न साईं बिल जी कहिड़ी ॻाल्हि आहे, दुकानदार चयो त सही, पर जॾहिं जीप अॻियां वधी वेई त बुड़ करणु लॻो, 2-4 शयूं। सालो चैन सवन जो चूनो लॻाए वियो ऐं चवे थो त बिल घर मोकिलिजो। छा मूंखे पंहिंजो कारोबार बंदि करिणो आहे जो बिल घर मोकिलियांसि? इहो आहे पद जी अहमियत। हू गुज़िरियल 5 सालनि खां राजधानीअ जे सेल टैक्स ऑफिसर जे उहिदे ते कमु करे रहियो हो
जॾहिं इंस्पेक्टर जे उहिदे तां तरक़ी पायल सेल्स ऑफिसर थियो त संदसि बदिली राजधानीअ में थी त संदसि मन में अणलखो डपु छाइजी वियो हूंदो। नंढे शहर में पंहिंजे आदमशुमारीअ सपाट सटियार मस हुई, 50 या 60 हज़ार मस हुई, जिते ई ख़ुदि पहिरीं ऑफिसर हो। हू पंहिंजे खाते जो राजा हो, छाकाणि त हिन मथां को वॾो अमलदार हुओ ई कोन जेको अछो कारो करे सो पाण। पर राजधानी में 30 सर्किल हुआ, जिन में संदसि जहिड़ा ई 10 ऑफिसर हुआ, मथां वरी डिप्टी कमिश्नर, कमिश्नर, सेक्रेटरी, डिप्टी मिनिस्टर ऐं मिनिस्टर। मतिलब त अमलदारनि मथां अमलदार, हर मामले में हुकुम मथां हुकुम। कंहिंजो चवणु न मञे त ॿिए ॾींहुं ई अहिड़े इलाइक़े में बदिली जिते कुतो ई कोन पुछे। हिकु भेरो त संदसि दिलि में थी त तरक़ीअ खे इनकार करे हू हिन ई शहर में वेठो हुजे, जिते घटि में घटि थाईको त आहे, चइनि ॾहनि जी वाक़फ़ियत आहे, दुख सुख में सभु वाड़े भाईवार आहिनि। पर सभिनी खे सम्झायो त सरकारी नौकरी में हिकु त तरक़ी तमामु ॾुखी थींदी आहे, ऐं ॿियो त जेकॾहिं हिकु भेरो इनकार कयई त वरी ॿीहर तरक़ीअ जो मौक़ो ई कोन ईंदुसि, ऐं सॼी उमिरि पियो हिन ई उहिदे ते गहंदो। सो गणतियूं खाईंदे खाईंदे हिन राजधानी में अची पंहिंजो नओं पद जॉइन कयो। वॾे शहर ऐं वॾी ऑफिस जे माहौल में हू शुरूआती दौर में हीसियल रहंदो हो। संदसि ज़ेर दस्त क्लर्क खेसि साथ कोन ॾींदा हुआ। वॾो शहर हो त उन्हनि जी दादागिरी हुई सभिनी जी। कंहिं केस जो फाइल तलबींदो हो त टारे छॾींदा हुआ। हेड ऑफिस मां कॾहिं कंहिं क्लार्क जो त कॾहिं कंहिं सेक्रेटेरिएट मां कंहिं सेक्शन ऑफिसर जो फ़ोन ईंदो हो त हिन केस में हर तरह जो फ़ैसिलो ॾे। मंत्रीअ जे ऑफिस मां फ़ोन ईंदो हुअसि त साहिब खे फलाणी शइ खपे, सस्ते अघ में मुयसरु कराए ॾे, या फलाणे जो जलसो थो थिए, क्रिकेट मैच थो थिए, उन जूं टिकेटूं विकिणाए ॾे। कॾहिं कॾहिं त कमु न करण जी हालति में धमकियूं बि मिलंदियूं हुअसि। हू एतिरो परेशान थी वियो जो हुन वापसि पंहिंजे बदिली ॿिए नंढे कंहिं शहर में कराइण जी कोशिशि शुरू करे छॾी। हुन विच में हिकु ॾींहुं सर्कल ऑफिसर जे घर हिन खे डिनर जी नीड मिली, यानी हुनखे न्योतो मिलियो डिनर ते सर्कल ऑफिसर जे घर। अवल त हू हुन डिनर में वञण खां पियो कीॿायो, यानी घबरायो कि कोन थो वञा, पर पोइ इहो सोचे त किन माण्हुनि सां इन बहाने वाक़फ़ियत थी वेंदी, यानी माण्हुनि सां मिलण जुलण थी वेंदो, माण्हुनि सां मुंहिंजी राई पोखी थी वेंदी, मिलंदा जिनखे माण्हू सुञाणींदो त अॻियां कम बि ईंदसि, इहो सोचे करे वञे थो। उन डिनर में संदसि खाते जा लॻभॻि सभु ऑफिसर ऐं इंस्पेक्टर, हेड ऑफिस जा अमलदार ऐं क्लार्क शामिल हुआ। सभु सरहा लॻा पिया हुआ, टहकनि मथां टहक ॾेई रहिया हुआ, सभिनी पी रखी हुई। सिर्फ़ु ही हिकु कुंड में मलूल थियो वेठो हुई, हिकु कुंड में वञी करे शांत करे वेठो। केरु चवेसि, अरे यार उदास छो पियो लॻी, को लूण जो जहाज़ ॿुॾी विया अथई, या कंहिं धंधे में कापारी धक लॻो अथई जो मुंहुं सुॼाए अकेलो ई अकेलो वेठो आहीं। चएसि थो कि तुंहिंजा छा लूण जा जहाज़ ॿुॾी विया, या को तुंहिंजो धंधो धाड़ीअ जो ॿुॾी वियो अथई जो मूंखे अहिड़ो उदास थी करे वेठो आहीं, सम्झाइसि था। संदसि हिकु साथी अमलदार संदसि पुठीअ ते धक हणंदे चयो। हिन जे हथ में विस्की जो गिलास हो, जंहिं मां हुन इत्मीनान सां हिकु डुक भरियो ऐं पोइ बिना कंहिं ॻाल्हि जे ज़ोर ज़ोर सां टहक ॾियणु लॻो। हू वाइड़ो थी वियो, मिस्टर गुप्ता, मां बेहद परेशान आहियां, ऐं तव्हां आहियो जो बिना कंहिं सबबु खिली रहिया आहियो। हिन गंभीर आवाज़ में चयो। पर गुप्ता ते त को असरु कोन पियो। हू बदस्तूर खिलंदो रहियो ऐं पीअंदो रहियो। ईट, ड्रिंक एंड बी मैरी।
इहो आहे असां ऑफिसरनि जो उसूल, गुप्ता चई रहियो। अरे भाई, ही पार्टियूं ई आहिनि खिल ख़ुशी मल्हाइण लाइ, मेल मिलाप वधाइण लाइ। पर जेकॾहिं परेशान ई रहणो आहे त हिते छो आहे? घर ई वेठो हुजी हा। कम ऑन डियर, हैव अ सिप। जैसो कि अचे हिकु डुक पी। ऐं गुप्ता हुन जी बांह पकड़े खेसि जोरी उथारे सभिनी जे विच में वठी आयो। दोस्तो, उनखे इंट्रोड्यूस थो कराए, चएसि थो, दोस्तो, असांजे नए कलीग मिस्टर वासवाणीअ सां गॾिजो। प्रमोशन ते असांजे शहर में आयो आहे, पर लॻे थो त हिन खे असांजे शहर जी हवा बाहि कोन थी पवे। सो दोस्तो, हिन ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधायो ऐं हिन खे असांजे शहर जा तौर तरीक़ा सेखारियो। गुप्ता वरी वॾो टहक ॾिनो। उन विच में न ॼाण केॾी महिल हुन जे हथ में बि विस्कीअ जो गिलास अची चुको हो। मिस्टर वासवाणी जे हथ में बि विस्की जो गिलास अची चुको हो। जॾहिं सभिनी गॾिजी चीयर्स कई त हुन खां छिरक निकिरी वियो त किन खन बैदि पाण ते ज़ाब्तो रखी हुन ज़ोर सां चीयर्स कई। ऐं उन बैदि हुनखे ख़बर ई कान पई त दौर केॾी महिल ख़तमु थियो, खाधो केॾी महिल खाधो वियो ऐं हू केॾी महिल घर पहुतो। ॿिए ॾींहुं सुबुह जो हिन पाण खे ताज़ो तवानो ऐं अॻे खां अॻिरो महसूसु कयो। संदसि अंदर मां अहसासु कमरतीअ जी भावना ख़तमु थी। हुनखे लॻो पियो कि घबरायो पियो ॾाढो कि मां कहिड़े शहर में अची वियां, किथे अची फासी वियां। मुंहिंजो नंढो शहर सुठो हो जिते पंहिंजनि जे विच में वेठो हुअमि, लेकिन हिकु राति जी पार्टी हुनजो डपु खोले छॾियो। मन में जगियल आत्मविश्वास जे सहारे हू पंहिंजे खाते जे मुलाज़मनि मथां हावी थियो, जेके हुनजे हेठां उहिदेदार कमु हुआ उन्हनि ते। हेठि ऑफिस वारनि सां हुन नाता वधाया, सेक्रेटरी लेवल ते मधुर संबंध बणाया ऐं आहिस्ते आहिस्ते हू हिकु कामयाबु ऑफिसर लेखजण में ईंदो वियो। व्यापारी तबिके में बि संदसि दहकाव फैलजण लॻो। सख़्तु स्वभाव करे कंहिं बि दुकान या फर्म ते संदसि आमद खे डप जे निगाह सां ॾिठो वेंदो। यानी कंहिं बि दुकान ते वञे उन खां व्यापारी डिॼंदा हुआ, ॾिठो वेंदो हो। ईअं कोन हो त कंहिंजो कमु कोन कंदो हो। कमु उन्हनि जो थींदो हो जेको भरपूर उजीरो ॾींदो हो, यानी जितां धाम ईंदो उनजो काम थींदो। सुबुह शाम संदसि बंगले ते कमु कराइण वारनि जी लाइन लॻी पई हूंदी हुई। हिकु भेरे वास्तेदार मंत्रीअ जे प्राइवेट सेक्रेटरीअ जो फ़ोन आयो। वासवाणी साहिब, माननीय मंत्री जी अॼु शाम जो तव्हांखे बंगले ते घुरायो आहे। अचण सां गॾु खेसि ख़ुशी बि थी, अजब सां गॾु खेसि ख़ुशी बि थी त इन बहाने संदसि पहुच मथे ताईं बि थी वेंदी। शाम जो पंहिंजा सभु प्रोग्राम रद्द करे हू मंत्रीअ जे बंगले ते पहुतो ऐं प्राइवेट सेक्रेटरीअ सां गॾियो। अचो वासवाणी साहिब, अचो। भाई, वॾा माण्हू आहियो, पाण ई त अचो कीन। जॾहिं मंत्री महोदय घुरायो अथव तॾहिं आया आहियो। प्राइवेट सेक्रेटरीअ ॾाढी पंहिंज पाए सां चयो। न साईं, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असां त तव्हां जा ॿधा बाना आहियूं। जॾहिं हुकुम कयो तॾहिं हाज़िर आहियूं, हुन चापलूसी वारे अंदाज़ में चयो। हुनखे ख़बर हुई त इहो पर्सनल स्टाफ मंत्रीअ जे मुंहुं लॻल थींदो आहे। उहे ई चाहिनि त फर्श तां अर्श ते चाढ़े सघनि था ऐं मौक़ो मिलंदे अर्श तां लाहे फर्श ते फिटी करे सघनि था। ॿुधायो साईं, अॼु कीअं हिन बंदे खे यादि कयो अथव? चएसि थो कि जेके आहिनि न, इहे स्टाफ ई आहे जो पाण खे आसमान ते चाढ़े सघे थो। ही चाहिनि त आसमान खां लाहे करे धरतीअ ते किराए सघनि था। अरे भाई, असां केरु थींदा आहियूं यादि करण वारा? माताजीअ तव्हांखे घुरायो आहे। प्राइवेट सेक्रेटरी वराणे ॾिनी। हुन चयईंसि कि असां त केरु थींदा आहियूं तव्हांखे घुराइण वारा? माताजी तव्हांखे सॾु कयो आहे। माताजी? हू चकराइजी वियो। माताजी वरी केरु? कमाल आहे, तव्हां माताजी खे कोन सुञाणो?
राजधानीअ में रहो था, हिन खाते में कमु कयो था ऐं तव्हांखे इहा ख़बर कोन्हे त माताजी केरु आहे? हे चकराइजी वियो कि माताजी केरु आहे। तॾहिं हू चएसि थो कि भई उन ई राजधानी में रही थो ऐं तोखे पतो कोन्हे कि माताजी केरु आहे। माताजी केरु आहे? ही वाइड़ो थियो। भाई माताजी आहे माननीय मंत्री महोदय जी धर्म पत्नी, जंहिंखे सभु इज़त विझां माताजी चवंदा आहियूं। हिते हुकुम माताजीअ जो हलंदो आहे। अच्छा अच्छा, त मंत्रीअ जी न, अच्छा मंत्री जी कोन या माताजी घुरायो आहे, मंत्री जी न पर माताजी घुरायो आहे। इहो बि ठीकु आहे। आङुड़ त पकड़ण ॾिनी, पोइ पाण ई अॻिते विख वधियूं। हिन सोचियो, मन में सोचियईं कि आङुड़ पकड़े करे अॻियां वधंदसि। कुझु देरि बैदि ई अंदरि हू कमरे में माताजी जे साम्हूं वेठो हो। नाले में हूअ माताजी हुई, बाक़ी संदसि शख़्सियत कंहिं फिल्मी हस्तीअ वांगुरु हुई। ॾिसो मिस्टर वासवाणी, हूअ तमामु मधुर आवाज़ में ॻाल्हाए रही हुई। मूं इन करे घुरायो आहे त हिकु पुण्य जे कम में तव्हांखे भाॻो भाईवार करण थी चाहियां। चयसि हिकु पुण्य जो कमु आहे जंहिंमें चाहियां थी त हुनजो पुण्य जो भाॻ तव्हांखे बि मिले, इन करे तव्हांखे घुरायो आहे। इहा त तव्हांखे ख़बर ई आहे त मां लायंस क्लब जी सदर आहियां, मां लायंस क्लब जी हेड आहियां। जी हा, ऐं उन जे तरफ़ां ईंदड़ महीने में वॾे पैमाने जे लायंस मेलो लॻाइण था चाहियूं, जंहिंमें दाख़िले लाइ टिकेटूं रखियूं वेयूं आहिनि। उन मेले जे उपत मां ग़रीब कुटुंबनि जी मदद कई वेंदी। तव्हां सम्झी रहिया आहियो। हिन चयसि थी असां लायंस क्लब द्वारा हिकु मेलो था हलायूं, उन मां जेको असांजी बि उतां बचत थींदी या जेको उन मेले मां असां कमाईंदासीं उहो असां ग़रीब कुटुंबनि जे लाइ मदद लाइ रखंदासीं। जी हा वासवाणी चयो। त उन मेले जूं तव्हां घणियूं टिकेटूं विकिणाए ॾींदा? माताजी हिकु दिलि फ़रेब मुस्कुराहट हुन ॾांहुं उछली। ॾिसो, खाते जे बहितरीन सर्कल में तव्हांजी पोस्टिंग आहे ऐं तव्हांजी खूब हलंदी आहे, इहा बि मूंखे ख़बर आहे। हूअ अञा बि मुस्की रही हुई। माताजी मुस्की करे हुनखे चएसि थी, जी इहा त तव्हांजी महिरबानी आहे। तव्हां हुकुम करियो। मूंखे घणनि रुपयनि जूं टिकेटूं, मिस्टर वासवाणी चई रहियो आहे कि घणनि रुपयनि जूं टिकेटूं मूंखे विकिणाइणियूं आहिनि, तव्हां हुकुम कयो। बसि को ख़ासि घणियूं न, मां सम्झां थी त 10,000 रुपया काफ़ी आहिनि। माताजी वरी मुश्किल चयसि वधीक न, 10,000 रुपयनि जी टिकेटूं केवल विकिणाइजो। जी जेको हुकुम, जीअं तव्हां वाजिबु सम्झो। हू नर्वस थी रहियो हो। तव्हां चांहि त खई कोन मिस्टर वासवाणी, चांहि पियो प्लीज़, माताजी हुनखे चवे थी। ऐं उन बैदि हू माताजीअ ज़रिए ॾाको मथे चढ़ंदो वियो ऐं मंत्रीअ जो ख़ासि माण्हू थी वियो। मज़ाल आहे जो केरु तव्हां अखि खणी ॾिसेसि, निहारण लॻे। चए थो कि ॾींहों ॾींहुं हू मंत्रीअ जो ख़ासि माण्हू थी वियो, कंहिंजी मजाल कोन्हे कि उनखे अखि खणी बि निहारे सघे, छाकाणि त हर कंहिंखे ख़बर पइजी वई त हुन जा मंत्रीअ सां घरेलू तालुकात आहिनि। उनजो फ़ाइदो खेसि सरकारी कम में बि मिलियो। हाणे हू कम जे नेकाल जो उज़ेरो अॻे खां ॿीणो वठणु लॻो। दुकानदारनि ऐं फर्मुनि जे मालिक मां संदसि हलाइण जो तरीक़ो बदिलजी वियो। ज़बरदस्त कर्मचारियुनि मथां रोब रखणु लॻो। ऑफिस में बि ॿिए जीअं महल खपंदो हुअसि वेंदो हो, न त घर ई वेठो हूंदो हो। शहर में जंहिं पासे निकिरी वेंदो हो, हर को झुकी सलाम कंदो हुअसि। जंहिं दुकान ते चढ़ंदो हो, उतां मनपसंदि शइ मुफ़्त मां या तमामु सस्ते अघ मां खणी ईंदो हो। मतिलब त संदसि कायाकल्प थी चुको हो। हाणे राजधानीअ जी हवा पाणी खेसि बाहि पवणु लॻी हुअसि। खांउसि पुराणे शहर जो नालो ई विसरी वियो हुअसि। ही कहानी में चवनि था, जॾहिं मिस्टर वासवाणी जी परिचय मंत्री सां थी वियो। जीअं जंगल में अगरि शेर दोस्त हुजे त सभु जंगल पंहिंजो, तीअं हिन जा मिस्टर वासवाणी जा रंग ढंग बदिलजी विया।
हिकु ॾींहुं सुबुह जो टपाल में खेसि ख़ाकी रंग जो हिकु सरकारी लिफ़ाफ़ो मिलियो जेको संदसि शख़्सी नाले सां हो, यानी संदसि जे नाले सां ई आयल हो। बिना कंहिं उतावलेपन सां उहो लिफ़ाफ़ो खोलियो, छाकाणि त टपाल में रोज़ कई अहिड़ा लिफ़ाफ़ा हूंदा हुआ, पर हिन लिफ़ाफ़े में संदसि बदिलीअ जो हुकुम हो। बदिली बि किथे? ॾोहरान जे शहर जैसलमेर, चए थो जंगल में, दूरा जे शहर, किलनि जे शहर में, जेको सुनसान शहर जैसलमेर, यानी उन वक़्तु त घणेई, हींअर त वधी विया आहिनि सभु शहर, हिन जा त सभिनी शहरनि जा उन वक़्तु त ई जैसलमेर त हिकु जीअं जैसलमेर बाड़मेर तबादलो थियण त हिकु जीअं सज़ा मञी वेंदी हुई। जंहिं शहर लाइ खिल मस्करीअ में ई चयो वेंदो त कंहिंखे सज़ा ॾियणी हुजे त उनखे हिन शहर में बदिली करे मोकिलिजे, पर हुनखे कुझु सम्झ में कोन आयो त ओचितो ई ओचितो हुनखे कहिड़ी ॻाल्हि जी सज़ा तौरु बदिली करे हिन बॉर्डर वारे रद्दी शहर में मोकिलियो थो वञे। ख़ैर, का वॾी ॻाल्हि कोन्हे, इहा बदिली रद्द कराइण त मामूली ॻाल्हि आहे, थोरी डुक डोर ज़रूरी करणी पवंदी। हुन चुपचाप हिकु हफ़्ते जी मोकल लिखी ऐं घरु हलियो वियो। जेतोणीकि हुनखे पाण खे नॉर्मल रखण जी काफ़ी कोशिशि कई त बि संदसि मुंहुं लही वियो हो। पहिरीं त हू सेक्रेटेरिएट वियो त कुझु ख़बर पवे त संदसि ओचितो बदिलीअ जो कहिड़ो सबबु आहे, पर उते हुनखे का बि ॼाण कान पई। हर कंहिं ईअं पिए चयसि त मथां हुकुम थियो आहे। उन बैदि हू मंत्रीअ सां गॾिजण हुन जे चैम्बर में वियो त ख़बर पियसि त साहिब दौरे ते वियो आहे, ॿिनि ॾींहंनि खां बैदि ईंदो। पर बि भाई, मुंहिंजो ट्रांसफ़र कीअं थियो? हुन प्राइवेट सेक्रेटरीअ खां पुछो। उन प्राइवेट सेक्रेटरीअ खां सिंपल तौर सां पुछई कि भाई मुंहिंजो ट्रांसफ़र कीअं थियो? त हू चएसि थो, अरे साईं, सरकारी नौकरी मां न बदिली, चए थी मां थोरी न बदिली कई आहे। इहो बदिलियूं न थियनि त अव्हांखे असांखे पुछो ई कोन। चएसि थो कि अगरि असां ई बदिलियूं न कंदा हुजूं त असां जहिड़नि खे त केरु पुछंदो ई कोन। सेक्रेटरी तंजी नुंहं में चयो। हुन थोरी तंज मारे टोंट में चयईंसि त असां त हमेशह तव्हांजी सेवा कंदा आया आहियूं ऐं अॻिते बि कंदासीं, रुॻो तव्हांजे हुकुम जी देरि आहे, पर हीअ बदिली रद्द थियणु खपे। हुन ॾाढो पोलाइट वे में चयईंसि कि भई मां त तव्हांजी सेवा शुरू खां ई कंदो आहियां, वरी अञा बि कंदा रहंदासीं, बसि मुंहिंजी जेका बदिली थी आहे उनखे रद्द थियणु घुरिजे, रद्द करायोसि। अचण जो साहिब खे पोइ ॾिसंदासीं। हुन टाले छॾियईंसि। हू ॿाहिरि आयो त हुन महसूसु कयो त ॼण हू बीमार हुजे। लिङनि मां सत निकिरी वियो हुजेसि। ऑफिस जे ॿाहिरां वेठल अर्धदलीअ बि अॼु खेसि सलाम कोन कयो। हू सिधो घरु वियो। संदसि बदिली जी ख़बर जंगल वांगुरु फैलिजी चुकी हुई। फ़ोननि मथां फ़ोन अची रहिया हुआ। वासवाणी साहिबु, तव्हांजी बदिली थी वई? वासवाणी साहिबु, छा तव्हां सचमुच राजधानी छॾे बरबट वञी रहिया आहियो? साईं, तव्हां असांखे निधड़को करे न छॾे वञो। असां तव्हांजी बदिली रद्द कराइण लाइ जी जान सां कोशिशि कंदासीं। फ़ोन पिया अचनिसि। हुन ॼातो त इहे सभु कूड़ी ख़ुशामद हुई। संदसि बदिलीअ ते ही सभु ख़ुशि थिया हूंदा। सिर्फ़ु ॿाहिरियों बनो रखण लाइ इहे ॻाल्हियूं चई रहिया आहिनि। वासवाणी सम्झी वियो त भई सभु कूड़ पिया ॻाल्हाइनि। उन विच में हू मंत्रीअ जे बंगले ते वियो ऐं माताजीअ सां बि गॾियो हो, पर हुनखे बेहदि थुक थियो जॾहिं माताजीअ हुनखे साफ़ साफ़ जवाबु ॾिनो त ही ऑफिस जूं ॻाल्हियूं आहिनि, इन लाइ मूं मंत्रीअ खे कुझु बि चई कोन सघंदुसि। चयसि, मां मंत्री खे कुझु बि कोन चई सघंदसि। वाह, जॾहिं लायंस क्लब जा मेला हूंदा हुआ, जॾहिं महिला परिषद जूं पिकनिक हूंदियूं हुयूं, जॾहिं फ्रिज ऐं टीवी सस्तनि अघनि में खपंदा हुआ, तॾहिं त सरकारी ऐं गैर सरकारी ॻाल्हियुनि में फ़र्क़ु कोन हूंदो हो। ऐं अॼु हू मन में सोचे रहियो हो,
मंत्रीअ सां गॾण जी कोशिशि कंदे कंदे हुन जे हफ़्ते जी मोकल ख़तमु थी वई, पर हू मंत्रीअ सां न गॾिजी सघियो। कॾहिं मंत्री मीटिंग में मशगूल हूंदो यानी बिज़ी हूंदो, त कॾहिं पूॼा पाठ पियो कंदो हो ऐं घणो करे बाथरूम में ई हूंदो हो। हुनखे यादि आयो त अॻे जॾहिं हू बंगले ते ईंदो हो त सिधो वञी अंदरि कमरे में वेहंदो हो ऐं 5 मिंटनि बैदि मंत्रीअ जी या माताजीअ सां मुखा मेलो थी वेंदो हुअसि। चएसि कि पहिरीं जॾहिं मां हिन पोस्ट ते हुअमि मुंहिंजी हलंदी हुई एतिरी, त 5 मिंटे में मां वेंदो हुअमि त अंदरि कमरे में वञी करे मंत्रीअ सां 5 मिंटे में, माताजी सां 5 मिंटे में मुलाक़ात थींदी हुई ऐं अॼु कहिड़ो वक़्तु अची विया। हुनखे यादि आयो त अॻे जॾहिं हू बंगले ते ईंदो हो त सिधो वञी मंत्री जे कमरे हिननि में फटाफट वेंदो ऐं 5 मिंटे में मंत्री सां मिलंदो हो। केतिरनि दोस्तनि जा कम ऐं साथियुनि जूं बदिलियूं हुन हथों हथ करायूं हुयूं। हाणे गॾिजण लाइ संदसि सिल्प मोकिलणी थी पवे ऐं अंदरां जवाबु इहो थो अचे त साहिबु बाथरूम में आहे, साहिबु पूॼा थो करे, साणसि ऑफिस में गॾिजो, वक़्त जी भलियारी आहे। निराश थी जॾहिं घर वापसि आयो त संदसि ज़ाल पुछियो, कुझु थियो? न, कुझु बि न। कमाल आहे, ॾिस दुनिया कीअं त बदिलजी वेई आहे। मिनिस्टर जो पर्सनल स्टाफ जेको मुंहिंजे अॻियां पुठियां कुते वांगुरु पुछ लोड़ाईंदो फिरंदो हो, हाणे अॼु त मुंहुं फेरे थो छॾे। जिन दुकानदारनि मथां सभई अहसान कया अथमि, उहे हींअर राम राम बि कोन था कनि। छा त मतिलबी दुनिया आहे। हुन डिघो साहु खयों। हुन दुनिया जी सचाई पंहिंजी ज़ाल खे ॿुधाए थो कि हीअ दुनिया आहे मतिलबी। ज़ाल चएसि थी त पोइ छा, छॾियो खणी हलो, न त नंढे शहर में हलिया था हलूं। जोणसि सलाह ॾिनी। हुनजी ज़ाल चयईंसि, हलो, तूं त सफ़ा का गेली आहीं। अड़े किथे हीअ राजधानी, किथे उहो ॻोठाणो शहर। हिते सभई सुख आहिनि, हलंदी पुॼंदी आहे, ॿार बहितरीन स्कूल में पढ़ी रहिया आहिनि, मिटनि माइटनि जा कम पिया कराइजनि, इज़त ऐं मान आहे। उते केरु पुछंदो? सच, केरु पुछे त हिन शहर सां लॻाव थी वियो आहे। चएसि थो कि सच पुछी त मूंखे हाणे हिन शहर सां लॻाव थी वियो आहे। तूं राम ते रख, इहा बदिली कैंसिल ई कराइबी। पर संदसि कोशिशूं बरसवाब न वयूं, यानी हुनजी कोशिशूं कामयाबु कोन थियूं। जंहिं मंत्रीअ जे बल ते हू एॾो कुॾियो पिए, उन बि पंहिंजी लाचारी ॾेखारी, छाकाणि त संदसि मथां कंहिं MP जो दबाव हो। जिन चैन जी वाक़िफ़त ते हुनखे नाज़ हो, उन्हनि जो बि रुख फिरी वियो हो। लॻे पियो त हाणे हू सभिनी लाइ अजनबी हो। जेका वाक़िफ़त, तालुकात ऐं रसूख़ात, यानी जेका हुनजी जान पहचान हुअसि, जेका हुनजा रिश्ता हुअसि, हुनजी जेका हेॾी रसूख़ात यानी जेको हुनजो उहिदो हो, हेॾी पकड़ हुअसि, उहो सभु ख़तमु। ऐं सभु संदसि जा न, पर संदसि कुर्सीअ जा हुआ। हाणे खेसि शिद्दत सां महसूसु थियो त काश को सिंधी MP, MLA या मंत्री हुजे हो त संदसि पुठि भराई करे हा। घर वापसि ईंदे हू जवाहरी बाज़ार में चोपड़ा जी दुकान ते चढ़ियो त ॿारनि लाइ कुझु वठी अचां। चोपड़ा खेसि ॾिठो अणॾिठो करे छॾियो। चोपड़ा साहिबु, हुन ई आख़िर सॾु कयो, अचो साईं अचो। चोपड़ा मथां छुरे नमूने चयो, मूंखे कुझु। हुन झके आवाज़ में चयो, अरे छोड़ा, ॾिस ग्राहक खे छा खपे, ऐं हा सामान ॾेखारण खां गॾोगॾु अघु बि ॿुधाए छॾिजांसि। चोपड़ा रड़ करे चयो ऐं पोइ ॿिए ग्राहक में मशगूल थी वियो। चोपड़ा साहब बि हुनजी इज़त कोन कई। जीअं पहिरीं पद ते हूंदो त चोपड़ा साहब वटि वेंदो त चोपड़ा साहब लिमका खणी, हू खणी हेॾो पंहिंजे शहद में ॿोड़े अखर करे हुननि सां स्वागत कंदो हो, अचो साईं अचो करे, तव्हांजी दुकानु आहे। ऐं अॼु ॾिठईं कि पद छा छॾिजो, सभु फिरी विया। इन करे चवंदा आहिनि वक़्त जी बलिहारी आहे, पंहिंजो पाण खे संभाले रखो
जॾहिं अगरि पंहिंजो सुठो वक़्तु आहे त पंहिंजा तालुकात अहिड़ा ठाहियो जो बुरे वक़्त में बि माण्हू पाण खे कमु अची सघनि। कहाणी आहे वक़्तु ऐं वक़्तु। धन्यवाद।